बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सल्लल्लाहु अल्हम्दुलिल्लाह नब्बारा क़ुलूबना बिविलायतिल्लाह हुसैन। अस्सलामु अलैका या अबा अब्दिल्लाहिल हुसैन व अलल अरवाइल्लती मिन्नी जमीअन सलामुल्लाह अबदान मा बक़ीता व बक़ियल लैल वन्नहार। अस्सलाम अलल हुसैन व अला अलील अकबर व अला अबल फज़ल अब्बास। अम्मा बअदो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामि क़ुरआनिल करीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम। बुलंद तरीन सलावत खानदान अहल बैत पे। अल्लाह तबारक व तआला ही अजीम एहतमाम पंहिंजी बारगाह में कबूल मकबूल फरमाए। खालिक अवां असां खे कॾहिं कंहिं कमीने जो मोहताज न बनाए। जितरा भी अज़ादार मोमिनात परे परे खां आया हो, अल्लाह साईं हिक हिक विख ते वञा गुनाह माफ़ फरमाए। वतन अज़ीज़ पाकिस्तान खे खुदा शादो आबाद रखे। इन तमाम दुआउनि जे लाइ सभई गॾिजी हिकु मरतबो बुलंद खां बुलंद सलावत। तादाद काफ़िया पर वंजी आवाज़ में जोश कोने। अमीरुल मोमिनीन मौला अली जो कोला हर मसले जो हल आहे। सलावत पंहिंजे असांजे तमाम परेशान हल लाइ बुलंद सलावत। हुक्म इलाही तो थे अवांजी तवज्जो मुलाहित गुफ्तगू कजे। हुक्म इलाही आ ब 4 मिनट बुधो ताकि बई हिस्सा मुकम्मिल थियन। इरशाद इलाही तो थे दुनिया में जेतरा भी दीन आहिन मां रब जो पसंदीदा दीन इस्लाम। असां तां वटि या त हर उनखे मुसलमान दा चऊं बस जेको
नमाज पढ़े आज़ान आई कलमो पढ़े मुसलमान हकीकत यह है त मुसलमान जी तारीफ यह है जंहिंजी ज़बान ऐं हथ मां कंहिंखे तकलीफ़ न अचे उहो ई मुसलमान कीअं चुप थी वियो जंहिंजे ज़बान ऐं हथ मां कंहिंखे तकलीफ़ न अचे उहो ई मुसलमान इस्लाम जा बुनियादी रुकन ॿ हिकु असल बि आहे फ़र्अ हिकु असल बि फ़र्अ उसूल दीन बाबा तव्हांखे हिकु हिकु यादि हूंदा पंज तौहीद अदल नबूवत इमामत क़यामत मूंखे तव्हांजी चुप जो कसम ख़ुशि क़िस्मत हुआ जंहिंजे दीन जी बुनियाद पंजनि सां आहे हिकिड़ा अहिड़ा बि आहिनि जंहिंजा पंज न बल्कि घणा उलमा चवनि था त इन पंजनि जो नालो रखो अक़ाइद अक़ीदा यानी रब खे तो ॾिठो कोन्हे पर अक़ीदो आहे त काई ज़ात आहे जेका हिन निज़ाम खे हलाए थी जिते मूंखे चुणो मां उते अची वियुसि अक़ीदे खे इंसान लिकाए सघे थो बदलाइण जी इजाज़त कान्हे का हालात खे माण्हू ॾिसी अक़ीदे खे माण्हू लिकाइण जी इजाज़त आहे पर तब्दील अक़ीदो कॾहिं बि कोन थींदो तारीख़ लिखियो अली इमाम जो पेवर आशिका जिन नालो आहे सासा इब्न सोहान खत लिखी देस तो अली इमाम तो वञ खणी शाम मां नालो नथो वठी सगां त काॾे वियो खणी तव्हांखे मां शाम जे हाकिम जे खत ही मुंहिंजो पहुचाया जेॾी महिल सासा उते पहुतो त हुन चयो मां त तोखे पियो ॻोल्हियां अलाए किथे तू तो मुझे अॻियां अची वए अॼु तुंहिंजो ज़िंदा बचण महाल आहे छो जे तूं उन्हनि मजाई जंहिंजे अंदर में जंहिंजे दिल में असां सां बुग़्ज़ मूं सां बुग़्ज़ जंहिंसां कंहिंजो ज़हन ते आहे कंहिंजो ॿार आहे तूं उन्हनि मजाई जंहिंजो मूं सां बुग़्ज़ चए थो वल्लाहि अना लैस फ़ीहिम मिनहुम ख़ुदा जो कसम मुंहिंजी दिल में तुंहिंजे लाइ बुग़्ज़ कोन्हे तहां परेशान थियो हे अली जे आशिक छा चयो अगियो जुमलो उन लाया जंहिंजे अंदर में इल्म सां इश्क आहे जे वाक़ियन छा तुंहिंजी दिल में मूं सां बुग़्ज़ कोन है जागजो चेडा वांदा थोड़ियों जो तुंहिंजो ज़िक्र असांजी दिल में अचे जंहिं दिल में अली हूंदो उते ॿिए कंहिंजो ज़िक्र ईंदो ई कोन न न न न नारो ये न हथ भाई बुलंद आवाज बुलंद हैदरी जय दिल में अली हुजे चलो एकड़ो जोनो बे बुधो के कुछ कई पंजे मां जे मौला इन्नल्लाहु लिमाज़ा मा जअल क़लबैन फी जौफिन वाहिदा मौला अल्लाह इंसान के ब अखियों दिनियो ब कन दिने ब हथ दिने ब पैर भला छा थे आज दिलियो पहुंचना है एक राइट एक लेफ्ट ही उन्हनि लाइ तो चवां जेके चवंदा आंदी तो सां 32 दिलियूं सभई हवाल वगो मुफ्त में चांहि ऐं मानी खाइण पीअण जा बहाना जैसे इन खे दिलियूं बहु कुछ कोने दिल आहे ही हिका जे मौला हिक छो इमाम जो ब हथ हूंदा त ॿिनि हथनि में शयूं ब ईंदियूं न दिल खुदा ॾिनी हिक लाइ जो दिल में मोहब्बत हूंदी आहे हिक सां जेकॾहिं दिल में रहमान हुजे उते शैतान जी जाइ कान्हे का हेडो वारा दोस्त जंहिं दिल में मोहम्मद हुजे उते अबू जहल जी जाइ कोने का जागजो जंहिं दिल में अली हुजे उते अली सां जंग करण वारे जी जाइ काने का अवां ॼाणो अवां जा हथ सां इमाम चो जंहिं दिल में मोहब्बत फातिमा हुजे उन दिल में फातिमा जे बाग खाइण वारे जी जाइ काने का जुमला आखिरी जेकॾहिं तुंहिंजी दिल में असां सां बुग़्ज़ कोन्हे पोइ ईअं न फअलैक अन तसअद अलल मिंबर
शाम जे चौक ते भी ऐलान कर त तुंहिंजो अली सां को ताल्लुक़ कोने जेके जुमला हुन चया उहे पढ़ी कोन तो सघां त छा ऐलान कर चे ऐलान कर त अली खां तुंहिंजी आहे बेज़ारी न त तुंहिंजो बचण महल ज़हन में हुजे अक़ीदे खे माण्हू लिकाइण जी इजाज़त आहे पर तब्दील न चे ठीक आहे चौक ते थियो गॾु ईअं पूरी शाम गॾु थी त जो अली जो पेवर आशिक़ को अली खां बेज़ारी जो ऐलान कंदो चंदो अली सां को ताल्लुक़ कोने खुदा जी कलाक का हमद करे चे जेको तोखे चवणो उहो चओ जागजो जे अय्युहन नास फैलानो मन लानहुल्लाह जसा केर तो पहुंचे जे ओ शामियो मुखे हुकूमत अली खां ऐलान हो जे अली खां बेदारी जे शामियो बुधो हुकुम तो जाव लानत हणो उनन ते जिन ते खुदा जी भी लानत आहे कौन पहुतो चे लानत हणो उन्हनि ते जन ते अल्लाह जी भी लानत आ जेको हेठो बीठो हो चे न तुसमीह बिस्मिही गाल के रुमाल में न चिट्टो नालो खण अली जो चेंजे पो अली जो तो चई न नालो पो मारी जा छडी जुमलो पढ़ा दो केड़ो जे अय्युहन नास फलअनु अला मल्लान अला अली इब्न अबी तालिब चे ओ आदम जी औलाद जे आदम जो गैरतमंद पुट आही त लानत हण जा उन ते जिन जी दिल में अली सा बुग़्ज़ होजे हद बुलंद हो जा हुकुम तो इनके मिले फखरजूहु ला युसाकिन फी बलदी कड़ोस बाहर कड़ोस शहर मुझे में ही रहे न वींदे वींदे चे छोन जुमलो एड़ो चवा जो तुंजो अंदर अञा सड़े चे मुके रण बी जा नदी इन लान लैसत आमा लानत के खुदा अंधो खलक कोन कयो यानी छा चे लानत मुस्तक के इए दी गोले जिया दाणो खाइण वारे के मौत मरण वारे के जेके अन्या भी या निंद्र वो जाने अली चे खुदा लानत के अंधो खलको कोन क्यों यानी छा चे अगर कोई हिते जावनी मोटी रुगो चवे त चोर ते लानत चैया हितों जे बैटरी और टूटी जे चोर ते वने या न वने बतूल जे हक खाइण वारे चोर ते वींदी आ हथ भाई बुलंद हो जाले हैदरी अकीदे के लिकाइण जी इजाजत आहे पर मटाइण जी बस थक जी पया जिंदान कैद खाना थक्या पर कोन थक्यों ज़हरा जुंदी जंजीर थक जी पया न थक्यों अली जुंदी अल्लाह साईं तो घुराए कैद खानो वो अन्या तई मौजूद है जेके जेके ज़ाहिर वया हो अज भी उते जेकॾहिं न कोई मोमिन या कोई मस्तूर वे हिकड़ो मर्द भी हीअं सिद्धो थी वेही नथो सघे जी आज़ान बाजार में इंदी हुई ज़ैनब आलिया दाम करे चंदी या जद्दा हो इस्मुक अलल मनाबर नाना दर्द इयो तुम्हारे आज़ानुन में नालो भी तुंजो दा वठन मारन भी तुंजे दियन के था खुदा मुझे खो कब्र जनाब आलिया ते बजाए भाग के रखे वठी मौला बाहर शामी पुछंदा हा कैदी बाहर तो वेही
मता हलियो न वञी ओ जेके मुकाणे बणजी आया इमाम चवंदो वञे उहो जेको अकेलो हुजे जैसा गड माओ क़ैद हुजे जैसा गड भेण क़ैद हुजे जेतरा आज़ादार वेठा हो मां तां को तो पुछा मुख्तलिफ जगहुनि ते दुआऊं जी पर्चियूं ईंदियूं आहिनि साईं दुआ त कर भाव क़ैद में आ साईं दुआ त कर मुंहिंजो पीउ क़ैद में दुआ कर चाचो क़ैद में कसम दी हुसैन जी धीअ जो तो कॾहिं कोन ॿुधो आहे काई पर्ची अचे साईं दुआ त कर मुंहिंजी भेण क़ैद आ मौला कबूल करे खुदा तुझो कोकू कब्र इमाम हुसैन दे पुजाए मौला तुझी मातमदारी कबूल करे आवाज़ न मांगो अकेलो हां मां विंदुस मूसा गड मुझी भेण क़ैद जैसा गड माओ क़ैद हुजे कादे भी जिंदान में हर बीबी सुमंदी हर बीबी पर मक्तल के तो बीबियों जन के निंद्र न एक अली जी धीअ ज़ैनब कुबरा बी हुसैन मौला जी न्याणी जनाब सकीना ता मुको पुछो न सी आलिया त अब्बास का बाद में निगहबान हुई सकीना छो न पई सुमे जे तो हिन ही गाल ते अमल जे कने कंदे मजलिस में तुंजो अचण असा जो पढ़णी एहतमाम कबूल निंद्र जा तरीका ट्रे एक मुहम्बर सुमण जेतरा भी प्याता बदो सख्त मनव आए माजी अली वारो कदे मुहम्बर कदे भी नस में इनहा नौम शयातीन इयो सुमण शैतान जी निंद्रा कदे भी ये न बाकी बच्चा ब तरीका मुंह आसमान दे मुंह काबे दे ज़ैनब आले पुछंदी धीअ छो न थी सुम्हे चवंदी अम्मा जे मथे मुंह थी कयां पुठी ॾुखे थी मौला कबूल करे खुदा मुंहिंजो कोको कब्र हुसैन ते पुजाए देरी आई थी लगे अख में घोड़े अचण में अम्मा जे मथे मुंह थी कयां मुंहिंजी कमर ॾुखे थी अम्मा साईं पूरी रात पढ़ा अम्मा जे मथे मोह थी कया अम्मा जे मथे मोह करे थी सुमा मुझी पुठी ॾुखे थी अम्मा जे कॾहिं न काबे ॾे मोह थी कया मुंहिंजा कन ॾुखनि था मूंखे पुछो त सही न त पोइ साइण निंड कीअं कंदी हुई तरीक़ा लिखिया ॿ उलमा हिकु कहिड़ो हीअं बाह ते मोह रखी जिंदान जी दीवार ते टेक दे चौंदी ही बाबा कदे मिलंदे बाबा जदे खो वयो आ सकीना निंद्र कई खाते मौला कबूल करे ट्रियो या बियो कौल कहिड़ो लिखंदा त मिट्टी जा विहाणा ढेरियूं ठाहे मोहन जेके पहुचंदा उन्हनि जी अख में वुज़ू थींदो मिट्टी जो ढेरियूं ठाहे मोहन हथ रखी मत मुंह रखी चवंदी बाबा बाबा कने मिलंदे हे साहो अटकियल तुंहिंजे दीदार तैया समझी विया जेके उन्हनि जी कूक बलन थी वई बाबा मौला कबूल करे बाबा बाबा कदे मिलंदे हे साहो अटकियल तुंहिंजे दीदार थिया बाबा तू मिल त सकीना जा दर्द खत्म थे मौला कबूल करे अली वारो इल्तमास ते मुझी धीअ खे कदे भी छिड़ब न ॾिजां मिल्कियतुनि में निगाह हुंदियूं हन पुटनि जो जनाजे जी खट में बाबे जे लाशे में रुगो निगाह होंदी है धीअ साईं पोएं साल ज़हर शाम होया से असां सां गॾु मौला जो अज़ीम मदा गॾो सैयद अचण खां जो ॿ ॾींहं पहिरियां फोन कयईं पुटनि खे त छा आणियां पुट चुस बाबा ही आण बाबा ही आण उन्हनि खे चयईं मुंहिंजी धीअ अम्मा खे फोन ॾियो रुगो हलो कई मूं ॾिठो ईअं हथ ॾकियसि फोन किरी ॿोड़ा हीअं अखियुनि मां हेठि
मां पुछो मां छा थियो सैयद चेसी पुटन चोपे ही आण जा ही आण जा ही आण जा धीअर को एतरो पुछो बाबा कुछ न आण तू कदे ईंदे जे हथ तोखे खुदा दिनो आ तो खो सीनो प्यारो न कर खुदा कबूल करे तुझे पुरसो इया देर थी लगे इंसान जे रोइण में चीर को पुछे इयो लकदबा पड़ा पुछे इयो बाबा कुछ न आण तू कदे ईंदे जदे को वियो आ घर वीरान करे होयो कसम दी आम धीअ आम पीअ जिथे धीअ सखीना हुजे बाबो हुसैन हुजे चोटरियन ॾियन खां बाद जॾहिं ज़िंदान में बाबे जो सर मिलियोसि वरी कंहिंखे मजलिस नसीब थिए थी अलाए न हीअं हथनि में खणी ज़ख्मी लब बाबे जे लबनि ते रखी पहिरियों जुमिलो थी चवे बाबा वो ॾिस जंहिं चेहरे ते बोसा ॾींदो उते कारा दाग थी विया हौसले सां साईं हौसले सां मौला कबूल करे मौला कबूल करे मां पूरी रात पढ़ंदो मौला कबूल करे मौला कबूल वही जेतिरो मातम करणो तो वही कयो पहिरियों जुमिलो थी चवे बाबा वो ॾिस जंहिं चेहरे ते प्यार कंदो उते कारा दाग थी विया अथई मातमियो कसम दव अब्बास जो हिन जुमले ते सीनो प्यारो न कजा अव रोई रोई मरी बि वञो तब हिन जुमले जो मुल्को ने ॿियो जुमलो थी चवे बाबा वो दर्द इहो आहे जन तमाचा हया उन्हनि जा हथ वॾा बाबा जॾहिं मारनि पिया मुंहिंजा क़ल्ब ॾुखनि पिया मुंहिंजे कननि मां रत वही मौला कबूल करे मौला पुरसो कबूल मौला कबूल मौला मातमदारी कबूल ज़मार अॻिते ॿुधो टियों जुमिलो थी चवे मुंहिंजा ग़रीब बाबा एक दर्द एड़ो मां भाव को लिकायो अम्मा को लिकायो पुफी ज़ैनब को लिकायो तू बुध मां बुधाया शबीर जल बहलिया सकीना केड़ो दर्दा सैयदो माफी दींदो रोई दी चवे बाबा वो तुनी अम्मा जो पसलियो तदे टुटियो जदे 18 सालन जी होई ओ बाबा अज अखियों खोल दिस चैन सालन में मुझो पसलियो टोड़े छड़ियो थन बाबा मुखे उठन ते मारींदा आया कोई लकुण पियो हणे ओ बाबा कोई ताज़िया न पियो हणे हौसले से जवान मां तव्हां कंदो पुछाई बुद्धि बर्दाश्त कोन तो करे क़यामत तो उन मौला जे मथो हुई जॾहिं भेण भी चवे अदा शिमर के चो हाणे हथन में मारे मुंह में चमाटो न हणे हौसले से मौला कबूल कर मौला पुरसो कबूल मौला तुझी अदादारी कबूल फरमाए मौला दुखे कदे के कमीने जो मोहताज न बनाए तुझे वस में ना है तो ही दर्द हिन साइण जा बुधी सगी आखिरी लफ्ज ऐं दुआ हवाले जो जवार माता हयात ज़ामिना अगियो जुमलो थी चवे बाबा वो जेके तो दुर पाराया होया
बाबा तुझो कातिल लाहे वयो वारोण वारो डॉक्टर लबीब बैदून लिखे तो सकीना जा दुर किया लथा हने बर्दाश्त कंदो लफ्ज लिखाया न तो साईं लिखे तो जदे शिमर कमीने हुसैन के मारियो सकीना साईं गोली दी बेवते बाबा तोखे काते मारे आयो जिया बेहया वजी निगाह सकीना जे कन्नन में जेके दुर्रा उन्हंदे पया ही दो तवे वस कया ये दुर्रा हथन सा कुंडियो खोलिया ओ मातमी ओ सीनो प्यारो न खजा जदे हिन जा हथ दुरन में न आया पुछो त सही किया लाथे मरवायत जो जामिना दिस जो मुंडे जे करे बुद्धि वे तुझी को खबलन थींदी शिमर छा कयो आ सकीना जे दुरन लाइण को पेरिया ने दो खणी हिन कुल्ले वारी जगह ते है मक्तल दो लिखे हिन बेहया एडो तेज आयो जवार साइण जी हदी मुबारक टोड़े छजे जी साइण जमीन ते गिरी बेहया वचा कयो आ साइण जे दुरन में हथ विधे ओ मातमी एडो तेज छिके साइण जा कन बिन हिसन में खुली पिया सते भी चवे चाचा मामा फिरो थी भुरा मौला थो जाने खुदा जो कसमा बे इंतहा इज्जत दिनिया मौला नाले ला कोन दो पड़ा मोमिनन हुक्म कियो आ एकड़ो मिनट खामोश थियो कसम थी मौला जो बर्दाश्त जे कने करी त पड़ा ए नाराज कोई भी न थे जुमलन जो मां जामिना रुगो जवान पांजे पाण ते रुगो कंट्रोल कजो पड़ा दर्द बुधाई दे एक दर्द एड़ो पड़िए जिते सकीना जा साह मुकी होया पढ़ायो थवत जवानो फिर खुसूसन कंट्रोल कजो पुछो त सही जवार केड़ा दर्द हा सैयद माफी दी दो बाबे जे लबंदे लब रखी दी चवे या अबता नज़लो ना फी मकान कानल ना किसीना वशिया मरीब वञो तबे न वेण जो मुल्को ने जवार रोई दी चवे बाबा दर्द इहो आ तुझी धीअ के उते वठी आया जिथे गरीब न्याणियूं खपाईंदा हुया एक बे आया इशारो करे चयो के जण खपाए दी दे मारोई भी चवा अम्मा छा बाबे इहो भी चयो ओ अम्मा शल करबला में कुसी वञा ओ अम्मा शल ही लफ्ज़